पाक से जमीन शादिबाद, ईश्वरे अशी निशादिबाद, तू निशाने अज़्मे आलिशान, अर्ज़े पाकिस्तान मरकज़े यकीन शादिबाद, पाक से जमीन का निज़ाम, कुव्वते अवाम, ओ मुल्क सल्तनत पाइनादा पिंदाबाद, शादबाद मंज़िले मुराद, परिचमे सितारों हिलाल, रहबरे तरक्की हो कमाल, शर्म मने मदिशाने जाने कमाल, जाए खुदाए जुल्जलाल। जिंदाबाद पाकिस्तान, जिंदाबाद पाकिस्तान, जिंदाबाद। तो पंहिंजे ॿारड़ा वग़ैरह सभु पढ़ाया? हाँ सही, मुंहिंजा 5 छोकिरा आहिनि, 5 छोकिरा बि ऐं पढ़ायासीं, वॾी महिनत कईसूं। तव्हांजा 5 पुट? 5 पुट। 5 पढ़ियल? 5 भी पढ़ल आहे। तेजो पढ़ियल आहे? तेजो पढ़ल आहे, हीरो पढ़ल आहे, हीरो पढ़ियल आहे, धनो पढ़ल आहे, बुंजी पढ़ल आहे, बोरू पढ़ल आहे। अच्छा, उनजा मुंहिंजा पोटा आहिनि, पोटियूं आहिनि, सभु पढ़नि पियूं। अजा महिनत करूं पिया त इन रेवल ते अॻिते वञण जी कोशिश असां करूं पिया। कोशिश एतिरी लॻी पई आहे, आऊं ग़रीब आहियां पर घर में अटो ई कोन, पर कोशिश मुंहिंजी थी आहे जेका छोकिरी आहे अॻिली मंज़िल ते पुॼाए सघां थो। निडड़ा मिठड़ा सुहिणा ॿार, आस वतन जी ऐं अंदाज़, हाणे पढ़नि जी कयूं तयारी, देसी थींदी नामाचार, लफ़्ज़ पढ़ूं था सवला सवला, गीत सिखूं था मिठड़ा मिठड़ा, रांदि करे था इल्म पियायूं समझ वधायूं, निडड़ा मिठड़ा सुहिणा ॿार, आस वतन जी ऐं अंदाज़। 5 भाइयों की औलाद पढ़ रही है और ये छोटे बच्चे स्कूल जाते हैं, तो उन लोगों के अभी अपना ये इतना महंगा वक्त चल रहा है कि अपने बच्चों की करे या पेन कापी की करे या अपने पेट की करें, तो मेहरबानी करें मेरी सपोर्ट कीजिए जाए। मैं मारियम ग्राउंड में रह रहा हूँ, मिट्टी ज़िलोथर पार्कर में। दुनिया सारी अपने बच्चों को पढ़ा रहे, मैं भी अपने बच्चों को पढ़ा कर किसी ऑफिसर बनाऊंगा या कोई बड़ा ऑफिसर होगा, तो मेरा भी ये पाकिस्तान में हक होना चाहता है। जैसे परिंदा अपना दरख्त को छोड़कर चला जाता, वैसे हमारे जोगी कबीले का कहाना यही था। तो अब्दुल शाह लतीफ़ रहमतुल्लाह अलैह ने बताया था कि जोगी न कह जा मिट, जोगी जो मर न मकाम। मगर मेरा कहना का ये भी मुतालबा है, हमारा मकाम भी होना चाहिए, हमारा घर भी होना चाहिए, हमारा गाँव भी होना चाहिए। हम पाकिस्तान की रिवाशी है। गीत धनी जागर जी गायूं, गीत धनी जागर जी गायूं, जो तो थदड़ा मी वसाए, बागन में जो अम पचाए, बेस गुलन के जो पेराए, अन्न पचाए गाँव पाए, अर्स में जो तारा टिमकाए, ते मालक के सब सारायूं, गीत धनी जागर जी गायूं। माया सर सेफ में टीचर आया। सेफ में? जी हाँ बिल्कुल, एज बीइंग हेड टीचर। हेड टीचर? जी बिल्कुल, मां सेफ इदारे में हेड टीचर आया। मां तमाम काफ़ी कुछ कोशिश कई आहे, असांजे हिकिड़ी निरड़ी कोशिश कई आहे त मां पंहिंजे हिन ॿारनि खे तइलीम ॾियां। मां हिन बेदर्दाणे इलाइक़े में यानी फुटपाथ ते रही करे मां पंहिंजे ॿारनि खे पढ़ाई रहियो आहियां, पंहिंजी लाइफ खे छॾी करे। मुंहिंजा जेके बि ओवरऑल जेके बि मुंहिंजी जेको नई जनरेशन अथव न, इन खे मां इहा कोशिशि कयां थो त मुंहिंजी ज़िंदगी तबाह करे बि मां इन्हनि जी लाइफ खे हिकिड़ी सुठी मंज़िल ते पहुचाईंदुसि ऐं इंशाअल्लाह कोशिशि कंदुसि। मां भले अॻिते न पढ़ां या कुझु बि थियां, पर मुंहिंजे जेको सो ईंदड़ नस्ल खे न इंशाअल्लाह मां कोशिशि कंदुसि। पाकिस्तान पाकिस्तान शुक्रिया, मुस्कुरा पाकिस्तान पाकिस्तान मुस्कुरा। जिंदाबाद पाकिस्तान, जिंदाबाद पाकिस्तान, जिंदाबाद। जी नाज़रीन, इन वक्त आऊं मौजूद आहियां ज़िले थरपारकर जे हेड क्वार्टर वारे शहर मिठी में।
ऐं हिन वक़्तु स्क्रीन ते तव्हां जेको घर ॾिसी रहिया आहियो इहो आहे बाबू जोगी ऐं हीरे जोगी जो घर। ऐं बाबू जोगी जो इहो खाना बदोश घर जोगियनि समेत पाण सभिनी लाइ हिकिड़ो मिसाली घर ऐं बाइस फ़ख्र ख़ानदान आहे, छाकाणि त बाबू जोगी पिनी सिनी पेट ते पथर ॿधी बि पंहिंजनि सभिनी पुटनि खे पढ़ाया। ऐं अॼु ख़ुशी सां गॾु फ़ख्र जी ॻाल्हि इहा त बाबू जोगी जा सभई छोकिरा बि पंहिंजे पेट ते पथर ॿधी ऐं पिनी सिनी बि पंहिंजनि ॿारनि खे पढ़ाए रहिया आहिनि। मतिलबु अॼु बाबू जोगी जा पोटा ऐं पोटियूं पिणु स्कूल में पढ़ी रहिया आहिनि। बाक़ी दुख जी ॻाल्हि इहा आहे त वीचारनि वटि रहण लाइ न पंहिंजो घर आहे ऐं न ई वरी घाट। मिठी शहर जे मारवी ग्राउंड लॻ फुटपाथ ते झूपड़ियुनि ऐं झुगियुनि में ॾाढी ॾुखी ऐं कर्ब वारी ज़िंदगी बसर कंदड़ इन्हनि जोगी फ़क़ीरनि जी हालत ॾिसी हसास दिलि माण्हू खे रोअण अची वञे थो। पर अफ़सोस जो हितां जे सियासी समाजी भूतारनि ऐं ज़िले जे इंतिज़ामी ऑफिसरनि खे बि हिननि जोगी फ़क़ीरनि ते कॾहिं रहम न आयो आहे। ख़ैर वधीक असां हिननि सियासी समाजी भूतारनि इंतिज़ामी ऑफिसरनि खे सुर्त ऐं साञा ॾियनि। पाण हली था बाबू जोगी हीरो जोगी ऐं संदसि मासूम मजरनि सां हाल अहिवाल करियूं। जी साईं बाबू माल जी तव्हां पंहिंजे ॿारड़ा वग़ैरह सभु पढ़ाया? हा साईं, मुंहिंजा 5 छोकिरा आहिनि, 5 छोकिरा बि ऐं पढ़ायासीं, वॾी महिनत कईसूं। तव्हांजा 5 पुट आहिनि? 5 पंज पढ़ियल? 5 बि पढ़ियल आहे। हलो उन्हनि जा नाला सां ॿुधायो। हिकिड़े जो वॾे जो नालो आहे तेजो पढ़ियल आहे? तेजो पढ़ियल आहे, हीरो पढ़ियल आहे, हीरो पढ़ियल आहे, धनो पढ़ियल आहे, बंजी पढ़ियल आहे, बोरू पढ़ियल आहे। अच्छा, उनजा मुंहिंजा पोटा आहिनि, पोटियूं आहिनि, सभु पढ़नि पियूं। अञा महिनत करूं पिया त इन रेल ते अॻिते वञण जी कोशिशि असां करूं पिया। त इहो मुंहिंजा पोटा इहो अलाह साईं बाबू मन कीअं ख़्यालु आयो मां ॿाड़ीअ पढ़ाऊं? बसि इहो ई ख़्यालु आहे, दुनिया खे ॾिठीसूं पाण जहिड़ी दुनिया के ॾिठी है बाड़ीअ माने कहंदे हमें बीजा न पढ़ते लेकिन असीं हमें पढ़ाना ही कहंदे पढ़ांदा। अहिड़ी बात से असांखे इहो ई ख़्यालु आयो असांजे अॻिली मंज़िल ते असां पुॼाए सघूं था। कोशिशि एतिरी लॻी पई आहे, आऊं ग़रीब आहियां, पाण घर में अटो ई कोन, पर कोशिशि मुंहिंजी थी आहे जेका छोकिरी आहे अॻिली मंज़िल ते पुॼाए सघां थो। एॾी कोशिशि पिने बि कमु करीस। ये बाड़ी आवा माने हमें आवा 5 छोकरा भी पढ़ाए सब तो सब माने एक पिने बच्चे पढ़ाया पिने ऐसे ही पेट रे आडो पत्थर बधियो ता भी कदे आऊ रोटा दे बेसे माने जलील थे ॾाढा तकलीफ़ था, ॾाढी परेशानी ॾिठो। हिना जेड़े के सर फुटपाथ ते बैठा जी जी फुटपाथ ते एथे कोई जगह कोने ना आपरो घर कोई कोनी इथे कोई घर कोने सा यही मड़ी आपा जेड़ा रे बादशाही में असा बेसे बना तो कोशिश है कई तमना तो ये शुक्रिया ने अगली मंजिल ते पुजाई सका था। सही बात है। ता की तो के पर तड़े में पानी कोनी हुआ पे की आए ता भी मां जी कोशिश है जे तब पानी ना हो जे ता भी मां पढ़ाई जरूर अभी पढ़े लो आऊं तो साहब अल्फक की पढ़ लो हवा है वक्त तेली हती पढ़ाई हती। हां पढ़ाई जरूर हती पर ओ ख्याल करियो ही को। अच्छा जी 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 नानो ताज नालो छा है? नालो ज्ञान है। तो केंजा पुटायो? हीरे जोगी जा पुट। अच्छा तो मन जोगी है ज्ञानचंद जोगी साहब। जी ज्ञानचंद जोगी साहब असा के छा बुधाणी चाहिदा? बैत बुधाण छे। बैत बुधा तो पढ़े लिखे है? जी हां पढ़ो था? जी हां घणे में पढ़ो था साईं? टीचर पढ़ो। के क्लास में पढ़ो था? जी भले एकड़ी बैत बुधायो। सबक पेरो धणी ने राइट सी दुनिया में जब नजारा साइंस सेक्स में प्यारा बे धरती ते इसरार जोड़ा साईं सब दिन सार वंटन बूटा धणी पाया किस्म पन बनाया गुलफुल मेवा कई गुलजार जोड़ा साईं सब दिन सार जबल नदियों चश्मा लाल मुर्तला डंडुआ बर्फ कड़ा सब दारोदार जोड़ा साईं सब दिन जोड़ा साईं सब दिन सार अपने तौर नजर कर सच्चन ते ध्यान दे सोड़ी तारन संदी कतार जोड़ा साईं सब दिन सार रातन पुटिया दिए चन जोड़न पुटिया रोज रोशन करे ना चंडो की करे न का जोड़ा साईं सब दिन सार जग जो चरको जब चले सबको चतो भले भले करे न कोई सगे सुमार जोड़ा साईं सब दिन सार निधिड़ा मिठड़ा सुहिणा बार आस वतन जी आई अंदाज हाण पढ़न जी कयूं तयारी देसी थींदी नामाचार लफ्ज़ पढ़ूं था सवला सवला गीत सिखूं था मिठड़ा मिठड़ा रंग करे था लंबयान
मनायूं निडड़ा मिठड़ा सुइयावा आस वतन जी आईंदा। मैं ये कहना चाहता हूँ कि हमारे ख़ानदानी हज़ारों साल ये अपने धुन में रहे और अपने मूड में रहे, ताकि तालीम के ऊपर उसने ज़ोर नहीं दिया। सही। और यहाँ पर एक दिन था तो दूसरे दिन दूसरी जगह, जैसे परिंदा अपना दरख्त को छोड़कर चला जाता, वैसे हमारे जोगी कबीले का कहाना यही था। तो अब्दुल शाह लतीफ़ रहमतुल्लाह ने बताया था कि जोगी न कहीं जा मिट जोगिन जो मड़ न मकाम। मगर मेरा कहना का ये अभी मुतालबा है, हमारा मकाम भी होना चाहिए, हमारा घर भी होना चाहिए, हमारा गांव भी होना चाहिए। हम पाकिस्तान की रिवाशी है। मैं फुटबॉल पे रहकर मेरा अर्ज़ ये है, मैं अपने छोटे बच्चों को पढ़ा रहा हूँ, मेरी गवर्नमेंट पे अपील है मेरी मदद की जाए। और मैं अपना अब तक मेरा ये भी शौक़ है, सारे बड़े बड़े ऑफिसर लोग अपने बच्चों को यूनिवर्सिटी तक ले जाते हैं, उन लोगों को अच्छा इदारा देते हैं, अच्छा पढ़ने के लिए कलम देते हैं। मेरा भी ये शौक़ है, मैं भी क्यों ना अपने, और दुनिया सारी अपने बच्चों को पढ़ा रहे, मैं भी अपने बच्चों को पढ़ा कर किसी ऑफिसर बनाऊंगा या कोई बड़ा ऑफिसर अहले होगा, तो मेरा भी ये पाकिस्तान में हक होना चाहता है। और मैं अपना इल्म के बारे में ये सोचना चाहता हूँ, खाना बदिश कौम को मेरा ये अर्ज़ है, मेहरबानी करें आप छोटे बच्चों को पढ़ाएं। अब मेरा भाई है वो 13वीं क्लास में पढ़ रहा है, और माशाल्लाह इंजोज़ वालों की बड़ी मेहरबानी, जो शुक्र बाउडूजन वालों की। तो इंजोज़ में एक स्कूल है, उसमें मेरा भाई टीचर है, वो अपना टीचर के हवाले से कुछ अपनी तनख्वाह उठा रहा है, उसमें हमारा पेन कापी का कुछ खर्च हो रहा है। तो माशाल्लाह हम 5 भाई है, 5 भाइयों की औलाद पढ़ रही है, और ये छोटे बच्चे स्कूल जाते हैं, तो उन लोगों के अभी अपना ये इतना महंगा का वक्त चल रहा है कि अपने बच्चों की करे या पेन कापी की करे या अपने पेट की करें। तो मेहरबानी करें, मेरी सपोर्ट की जाए। मैं मारू ग्राउंड में रह रहा हूँ, मिट्टी ज़िलोथर पार्कर में, और मेरा पढ़ाने के लिए बहुत शौक़ है मेरे बच्चों को, कि ताकि मैं पढ़ा कर इनको अपना हक दे सकूँ। और ये मेरी बिल्कुल हकीकत, ये मैं अपना हाथ जोड़कर बात करना चाहता हूँ ताकि मेरी मदद की जाए और मेरे बच्चे पढ़कर अपना इल्म हासिल करें। मैं खुद हैदराबाद में पढ़ा था, नारजा वर्कशॉप, इकबाल हुसैन रिंद ने मुझे पढ़ाया बिहार कॉलोनी में, वहाँ कुछ पढ़ते हैं, अपना 2-3 दर्जा मैंने पढ़ा। फिर कबीला हमारा ऐसा ही है, तो अपना वहाँ से चले आए मिट्टी ज़िलोथर पार्कर में। तो उनके कुछ बहाने के हिसाब से कुछ वक्त हो चुका है, मेरा खुद का भी 40 साल उम्र हो रहा है, और मेरे बच्चे माशाल्लाह पढ़ रहे हैं, मेरे भाइयों के सारे हम बच्चे पढ़ रहे हैं। मेहरबानी करें अपने इदारे वाले साहबों को मेरा अर्ज़ है ताकि मेरी मदद की जाए। गीत धनी जागर जी गायूं, गीत धनी जागर जी गायूं, जो तो झगड़ा मी वसाए, बागन में जो अम पचाए, बेस गुलन के जो पेराए, अन्न पचाए गाँव पाए, अर्स में जो तारा टिपाए, प्रेम अलग के सब साराए, गीत धनी जागर जी गायूं। वाह वाह वाह, जबरदस्त जबरदस्त। भाई हमारा नाम की है? माया माया केरी दिकरी है? धनेरी धनेरी दिकरी है। तो पढ़े वडी के की थी से? मस्तरान मस्तियाणी थी से। हाँ भाई तायो नाम की है? ममता ममता केरी दिकरी है? हीरे हीरेरी दिकरी है तो। हाँ पढ़े वडी के की थी से? अफसरान मस्तियाणी थी से, कुले मस्तियाणी थी सो। भाई तायो नाम की है? सुपना सुकना। भाई केरी दिकरी है? धनेरी धनेश्वरी दिकरी है। भाई सुकना पढ़े वडी थे की थी से? डॉक्टरियाणी थी से। भाई तायो नाम की है? दर्शना दर्शना। भाई केरी दिकरी है? हीरेरी हीरेरी दिकरी है। भाई अत्ते तुम पढ़े वडी थे की थी से? डॉक्टरानी डॉक्टरियाणी थी से। हाँ तायो नाम की है? नंदिया अनमोल। तू पढ़ी दो, स्कूल जाई दो? नंदिया का हो? नंदिया जाऊंगा तो स्कूल। वाह वाह। धनी जासी गिरी दयालु सदा, अजया तेजे से प्रणयालु सदा, उपायो दे सवारो जान, गयो रे लंघन समाधि, बखीरी प्राण मेरे सुमार, सिद्धियां जलाला रे हवा पानी जरूरी छयो, उपायो तिस्ते नंदे ने मटा के नारा रखे साली जबान, असा के ने सासो धनी कमताया जबरदस्त जबरदस्त। माया सर सेफ में टीचर है यहाँ? सेफ में? जी हाँ बिल्कुल, एज
बिंग हेड टीचर। हेड टीचर। जी बिल्कुल, मां सेफ इदारे में हेड टीचर आहियां। मां तमामु काफ़ी कुछ कोशिश कई आहे, असांजी हिकिड़ी निरड़ी कोशिश कई आहे त मां पंहिंजे हिन ॿारनि खे तइलीम ॾियां। मां इन बेदर्दाणे इलाइक़े में यानी फुटपाथ ते रही करे मां पंहिंजे ॿारनि खे पढ़ाई रहियो आहियां। ऐं मां इहा सोचां थो त मुंहिंजा ॿार जेके बि ॿार मूंसां गॾु अचनि ऐं हिन दुनिया में काफ़ी कुछ दुनिया अॻिते निकिरी चुकी आहे, त असां अञा उन ई लाइफ में अॼु उजड़िया पिया आहियूं, जो कि पंहिंजे असलियत में अञा क़ाबू थिया पिया आहिनि। त मूं हिकिड़ी कोशिशि कई आहे त हिन जहालत में छॾी करे, हिन जाहिलपण खे हटाए करे मां हिकु सुठी पहुच, सुठी लेवल ते अचां। त मां कोशिशि कयां पियो ऐं मां गवर्नमेंट सां इहा मुतालबो कंदसि त असांखे का कानूनी मंज़ूर कराए ॾिए या असांखे अहिड़ो स्कूल ठाराए ॾिए जिते असांजा ॿार सेफ थी ऐं पंहिंजी जेको ज़िंदगी खे सम्झे ऐं पंहिंजी ज़िंदगी खे बिल्कुलु न हिकिड़ी सुठी लेवल ते आणण जी कोशिशि करे। तव्हां घणो पढ़ियल आहे साईं मंजी माल? मां सर इंटर क्लियर कयो आहियां, उन खां बाद में BSc मुंहिंजी कंटिन्यू आहे। अच्छा जी बिल्कुलु सही। किथे पढ़िया साईं तव्हां? सर मूं जेको सो स्टार्टिंग जेको कई आहे न, मुंहिंजी इब्तिदाई तइलीम मां नोटे खां ऐं मूं जीअं इंटर फर्स्ट ईयर इंटर जेको सो मूं कयो आहे नवकोट खां। अच्छा जी हा बिल्कुलु। ऐं BSc मुंहिंजी कंटिन्यू मिठी सिटी में अथव। जी 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 हा बिल्कुलु। सेफ में घणो वक़्तु तव्हां पढ़ायो पिया? मूंखे तक़रीबन सेफ में 3 साल थी चुका आहिनि। 3 साल थी चुका जी आहिनि। बिल्कुलु। सही सही सही। मुंहिंजो सर प्लान तमामु बसि अल्लाह ख़ैर करे। मुंहिंजो प्लान मतिलबु त हवाई जहाज़नि सां कनेक्शन आहे मुंहिंजो, तमामु मुंहिंजी सुठी सोच आहे। इनशाला मां इहा कोशिशि कंदसि पंहिंजी लाइफ खे छॾी करे मुंहिंजा जेके बि ओवरऑल जेके बि मुंहिंजी जेको नई जनरेशन अथव न, इन खे मां इहा कोशिशि कयां थो त मुंहिंजी ज़िंदगी तबाह करे बि मां इन जी लाइफ खे हिकिड़ी सुठी मंज़िल ते पहुचाईंदसि ऐं इनशाला कोशिशि कंदसि। मां भले अॻिते न पढ़ां या कुझु बि थियां, पर मुंहिंजे जेको सो ईंदड़ नस्ल खे न इनशाला मां कोशिशि कंदसि। ऐं हुकूमत जो मां तमामु हुकूमत खे मां अपील कंदसि, अर्ज़ु कंदसि त असां ग़रीबनि जो साथ ॾेई असां सां हिकिड़ो इंसाफ़ कयो वञे। असांखे अहिड़ो हिकु मेन इलाइक़ा जेको सो ॾिए, असां हुते पंहिंजा बिल्कुलु घर हली करे ऐं असां पंहिंजी ज़िंदगी खे हिकु सुठे रस्ते ते आणियूं। हींअर तव्हां घणा शागिर्द पढ़ाया पिया, घणा ॿार पढ़ाया पिया तव्हां पंहिंजे? हींअर सर मूं वटि जेको ओवरऑल एनरोलमेंट आहे 263 जी एनरोलमेंट आहे हींअर मूं वटि। अच्छा, हिते मां पंहिंजे ॿारनि खे तक़रीबन 20 खां 25 ॿार आहिनि मूंसां गॾिजी। जी हा बिल्कुलु, यानी पूरो क्लास अथव मूंसां गॾिजी। जी हा बिल्कुलु। सही सही सही। ज़बरदस्त। त मां इहा कोशिशि कयां पियो त इनशाला नेठ असां बि कामयाबी माणींदासीं। असांजी निरड़ी कोशिशि आहे असां हिन साईं मंजी बल जी जी पाण छोकी ॿार घटि पढ़ाईंदा आहिनि तकरीबन। जी बिल्कुलु। इहो जी तव्हां चओ पिया हींअर ई तव्हां सां गॾु 20-25 ॿार आहिनि, इहो त वॾी कोशिशि आहे, वॾी जदोजहद साईं। जी बिल्कुलु। इहो हिकिड़ी इनकलाबी तब्दीली आहे न? हा सर बिल्कुलु बिल्कुलु ईअं ई आहे बिल्कुलु। सर एक्चुअली कुझु हिननि खे कीअं मोटिवेट कंदा आहियो, कीअं हिननि जे ख़्याल आहे त असां पंहिंजे शागिर्द पढ़ायूं, ॿार पढ़ायूं, इहो हिननि जा ज़हन कीअं ठाहे इहो थोरो? फस्ट ऑफ ऑल त ॻाल्हि इहा आहे सर, जेको सो मूं स्टार्टिंग कई, मूं पंहिंजो पाण खे सम्झो, मूं पढ़ियो, मूं पंहिंजे वालिदिन खे मञायो त मूंखे स्टडी करणी आहे, मूंखे पढ़णो आहे। त शुक्र अल्लाह जे करम सां मूं थोरी कोशिशि कई त हिन दुनिया में इम्प्रूव थी वियासीं। उन खां बाद में जेको बि इन्हनि जा पेरेंट्स अथव न, मूं इन्हनि ते तमामु जेको सो कोशिशि कई आहे, इन्हनि खे मोटिवेट कयो। जी बिल्कुलु बिल्कुलु। इन्हनि जे पेरेंट्स खे मूं तमामु मुतमिन कयो, भाईजान ॾिसो हिन जेको सो गदागिरी में या जेके बि घटिया क़ौमूं आहिनि इहे छो अॻिते कोन थियूं अचनि? रीज़न इहो ई आहे त विदाउट एजुकेशन माण्हू जेको सो हूंदो आहे न अॻिते नथो अची सघे। त मूं हिननि जे तमामु हिकिड़ी कोशिशि कई आहे, हिननि जे वालिदिन खे मूं मुतमिन कयो आहे त इहे सभु ओवरऑल मूंसां हींअर गॾु अथव। इहे चवनि था त बिल्कुलु सर तव्हांखे असीं पंहिंजा ॿार ॾींदासीं ऐं तव्हां हिननि खे पढ़ायो। ऐं मां हिननि ते तमामु सुठी महिनत कंदो आहियां त तव्हां भले हिननि ॿारनि जी तइलीम चेक करे सघो था। जी जी बिल्कुलु बिल्कुलु। त इहो मां हिते ई वेही करे हिननि ॿारनि खे पढ़ाईंदो आहियां, इन मैदान में हिते मैदान में वेही करे पढ़ाई। जी बिल्कुलु। अच्छा जी हा बिल्कुलु। ज़बरदस्त, ग्रेट माना यार, ग्रेट। थैंक यू डियर, थैंक यू सो मच।
पाकिस्तान पाकिस्तान जिंदाबाद पाकिस्तान जिंदाबाद पाकिस्तान जिंदाबाद पाकिस्तान जिंदाबाद आग से जमीन से